सुरन जी रानी आबिदा परवीन न रुगो सिंध पर पूरे नंढे खंड में सूफियाने कलामनि जी गायकी में पंहिंजो सानी नथी रखे। हुन न रुगो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं सचल सरमस्त समेत सिंध जे सूफ़ियनि जा कलाम ॻाया आहिनि, पर बाबा बुल्हे शाह, मियां मोहम्मद बख़्श ऐं सुल्तान बाहू समेत पंजाब जी सरज़मीन सां तालुक़ रखंदड़ केतिरनि ई सूफ़ी शाइरनि खे बि अक़ीदत सां ॻायो आहे। 20 फरवरी 1954 ते लाड़काने जी चीकी मिटीअ में जनम वठंदड़ आबिदा परवीन जी अमड़ मुमताज़ बेगम ॻाइणी ऐं संदसि वालिद मौसीक़ार हो। सुरनि वारे माहौल में होश संभालींदड़ आबिदा परवीन राग जी बाक़ाइदा सिखिया उस्ताद मोहम्मद जुमन खां वरिती। रेडियो पाकिस्तान जे प्रोड्यूसर मरहूम ग़ुलाम हुसैन सां पढ़ने बाद आबिदा परवीन जो फ़न दुनिया आॾो निर्वार थियण लॻो। में आबिदा परवीन रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां मफ्तून हमायूनी जी मशहूर काफ़ी तुंहिंजी ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा ॻाई, जंहिंखे बेहद मक़बूलियत नसीब थी। आबिदा परवीन रेडियो, टीवी ऐं कैसेट्स ज़रिए ॻाइण जो सिलसिलो जारी रखियो, जंहिं बाद संदसि शोहरत मुल्की सरहदुनि जी मोहताज न रही। आबिदा परवीन क्लासिकी मौसीक़ी सां गॾु उर्दू ग़ज़लनि में बि पंहिंजी हिकु धार सुञाणप रखे थी। शेख अयाज़ खे जहिड़ी रीति आबिदा ॻायो, उन जी भेट कंहिंसां नथी करे सघिजे। हुन इमदाद हुसैनी, शमशीरुल हैदरी ऐं आकाश अंसारी समेत सिंध जे ॿियनि शाइरनि खे बि मन मोहींदड़ अंदाज़ में ॻायो आहे। हूअं त आबिदा परवीन जी हैसियत एवॉर्ड्स खां घणो मथां ई आहे, तंहिं हूंदे बि खेसि प्राइड ऑफ परफॉर्मेंस, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अवार्ड, सचल अवार्ड, शहबाज़ अवार्ड ऐं ॿिया केतिरा ई ॾेही तोड़े परॾेही अवार्ड मिली चुका आहिनि। उहे जहिड़ी वॾी फनकारा आहे, एॾी न्याज़ ऐं नेवड़त संदसि कद खे वेतर ऊचो करे छॾियो आहे। आबिदा परवीन दुनिया के मुख़्तलिफ़ मुल्कनि में फ़न जो मुज़ाहिरो करे चुकी आहे, पर जॾहिं सिंध धरती ते फ़न जो मुज़ाहिरो करे थी त संदसि कैफ़ियत बयानु करण खां ॿाहिरि थी वञे थी। शाहज़मान भंगर, KTN न्यूज़। ॾाढा तिखे
सम